नाज़रीन, चूहर जमाली में सिविल अस्पताल अॻियां 10 महीना अॻु पीढ़ जो पत्थर रखण बावजूदि हेल ताईं पब्लिक पार्क जो कमु मुकम्मल नाहे थी सघियो, जंहिं ते शहरियुनि ॻणती ज़ाहिर कई आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे इक़बाल खटी। सिंध जे साहिली तहलके शाहबंदर जे मरकज़ी वापारी शहर चूहर जमाली में जिते जे सरहदनि में तरक़ियाती स्कीमनि जो मुकम्मल थियणु कंहिं मोजिज़े खां घटि नाहे। चूहर जमाली शहर जे माण्हुनि खे तफ़री मुहैया करण जे लाइ सालानो तरक़ाती ADP प्रोग्राम साल 2021-22 तहत पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MLA सैयद अयाज़ अली शाह शिराज़ी जे हथनि मुबारकनि सां पब्लिक पार्क जो पीड़ जो पत्थर रखियो वियो। इन पीड़ जे पत्थर के साल गुज़री चुको आहे, मगर पब्लिक पार्क जो कम शुरू न थी सघियो आहे, सवाइ 1-2 फुटनि जी दीवार जे। हितां जे शहरियुनि इन हवाले सां धरती TV सां पंहिंजा वीचार कुछ हिन रीति वंडिया आहिनि। धरती TV वारनि जी महिरबानी जिन्हनि इन मसइले खे उजागर कयो आहे। चूंडियल नुमाइंदनि खे घुर्जे त कोशिशूं वठनि। इन पार्क खे बि तक़रीबन साल जे लॻभॻि थी वियो आहे, पर इन जो कमु अञा ताईं रोलेट जो शिकार आहे। उन लाइ असां चूंडियल नुमाइंदनि खे चवंदासीं त ख़ुदा कोशिशूं वठी इन पार्क जो कमु कंप्लीट करायो ताकि हितां जे माण्हुनि खे को तफ़री माग थी सघे। साल थी चुको आहे असां वटि हिते जेको सो पार्क न आहे, पार्क जी बुनियाद खणाए चुका आहिनि। साईं असां अयाज़ शाह खे सभु अपील था करियूं त असांखे जेको सो पार्क ठाराए ॾियो वञे। साईं अयाज़ शाह खे गुज़ारिश आहे त पर हीअ पार्क ठही मिले असांखे। साल थी वियो आहे पार्क कोन ठहियो आहे। अयाज़ शाह जी गुज़ारिश आहे त महिरबानी करे असांखे पार्क ठाराए ॾियो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त चूहर जमाली जे पब्लिक पार्क जो कमु जल्द खां जल्द मुकम्मल कराए हितां जे शहरियुनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन जावेद जान सां गॾु इक़बाल खट्टी, धरती TV न्यूज़, चूहर जमाली।